डॉक्टर हरीश साहब हाणे हॉस्पिटल बि ठही वई, हाणे बेड्स बि अची विया, हाणे एचआर जी कमी, स्टाफ जी कमी त आहे, पर साइकेट्रिक डॉक्टर्स जी केतिरी कमी आहे? छा ॾिसो पिया असांजे इलाइक़नि में? एतिरी कमी आहे जो असां वटि हिन वक़्तु जेको असांजो सिंध जो अंदरियो हिसो आहे, हिन में असां वटि हिकिड़ो बि क्लिनिकल साइकोलॉजिस्ट ऑफिशियली अपॉइंटेड न आहे थियल। क्लिनिकल साइकोलॉजिस्ट मां चवां थो, साइकियाट्रिस्ट ऐं साइकोलॉजिस्ट जो फ़र्क़ु हूंदो आहे। असां हिकिड़ी टीम हूंदा आहियूं। साइकियाट्रिस्ट दवा प्रिस्क्राइब कंदो आहे, जेको क्लिनिकल साइकोलॉजिस्ट हूंदो आहे उहो ॻाल्हियुनि सां हुनजो इलाज कंदो आहे। असां वटि अहिड़ी काई यूनिवर्सिटी न आहे जेका रिकॉग्नाइज हुजे, जेका क्लिनिकल साइकोलॉजी में तव्हांजी का पीएचडी कराईंदी हुजे या तव्हांजी का एमफिल कराईंदी हुजे। हाणे इहो वॾो हिकिड़ो फुक़दान आहे त असांखे को क्लिनिकल साइकोलॉजिस्ट खपे त असांखे कितना वॾी हैडल करणी पवंदी आहे। उन खां बग़ैर काई बि हॉस्पिटल रिकॉग्नाइज थिए पॉसिबल न आहे। ऐं इहे कराची में कुझु आहिनि इदारा, ऐं पंजाब में इलाही आहिनि क्लिनिकल साइकोलॉजिस्ट, ऐं उते हर जॻह ते क्लिनिकल साइकोलॉजिस्ट आहे। ऐं मुंहिंजे हिसाब सां असांखां वधीक माण्हुनि खे क्लिनिकल साइकोलॉजी जी ज़रूरत इलाही पवंदी आहे, छाकाणि असां दवा लिखी छॾे ॾींदा आहियूं, उन खां पंहिंजी साइकोथेरेपी केयर करे। उनजा जेके मिसकंसेप्शन आहिनि, जेको हुनजूं सोचूं ग़लति थी वियूं आहिनि, जेके हर शइ खे ओवर जनरलाइज़ कनि था, हिकु माण्हू ग़लति करे थो चवंदा सभु ग़लति आहिनि, त उन जा ख़्याल उहे केरु बदिलाए? त असांखे क्लिनिकल साइकोलॉजिस्ट बि रिक्वायर आहे, जेको प्रिंसिपल साहब वाइदो कयो आहे त असांखे जल्द से जल्द पोस्ट अनाउंस कंदा ऐं असांखे उहो ॾींदा। अलाह साईं डॉक्टर साहब तव्हांखे वॾी हयाती ॾे। मां सम्झां थो हाणे इन डिपार्टमेंट खां पोइ हाणे तव्हांखे कंहिं मेडिकल यूनिवर्सिटी ॾांहुं बि अॻिते वधिणो पवंदो। इहे साइकेट्रिस्ट वग़ैरह तव्हां जेको आहे पाण उन्हनि खे पढ़ाए करे को तयारु कयो मुंहिंजे ख्याल सां। हा, न असां हिते त तयारु कंदा, छाकाणि त हिते ट्रेनिंग थींदी त एफसीपी ते कराए सघूं था। मां उहो ई फॉर्म भरियां पियो हाणे ऑनलाइन, कॉलेज ऑफ फिजिशियन एंड सर्जन्स खे रिक्वेस्ट कयां थो विज़िट कनि असांखे, ऐं असांखे रिकॉग्निशन ॾियनि त जीअं असां पंहिंजो कमु बेसिक कम थोरो स्टार्ट कयूं, ऐं असां वटि साइकियाट्रिस्ट जेके डॉक्टर्स आहिनि उहे ज्वाइन कनि अची साइकियाट्री जे कोर्स में, त असां हुनखे डिग्री प्रोवाइड करे सघूं अॻिते हली करे न, ऐं उहे हिते ई कमु कनि खैरपुर डिस्ट्रिक्ट में अॻिते हली करे। बिल्कुलु सही आहे।